من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون. हमद सना सारियों तारीफों बुजुर्गी वाखान वड़ाई उन्हीं परवरदिगार ज़ुल जलाले वल इकराम अल्लाह आलिमुल गैब जे लाए जो सारी कायनात जो खलकनहार मालिकुल मुल्क सारी हमदे वाखान वड़ाई की लायक अल्लाह जी ज़ात है। उन रब्बिल आलमीन जी मुख्तसर हमद सना वाखान वड़ाई जे बाद दुरूद सलाम जा बारिशों मीह नाज़िल थी रसूल पैगंबर मथे अनगिनत लखें करोड़े की तादाद में दुरूद सलाम नाज़िल थी उन कायनात की हस्ती जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीजो दोस्तों, उलमाए किराम, कंडी सुनने वारियों माओ बहनों, मासूम निंडड़ा बच्चा, अज इन जगह मते पा कठा थिया आहियूं ऐं गॾु थिया आहियूं। हिकिड़ो पाण लाइ ख़ुशीअ जो मौक़ो आहे जे अल्लाह ताला ये दौलत इस्लाम जी ऐं तौहीद जी पांखे ॾिने जंहिं करे पा रब करीम ज़ुल जलाल वल इकराम जा शुक्रगुज़ार आहियूं। उन रब जा पाम दे एहसान ई जे इन जगह मते पा बेड़ा थिया आहियूं। हिकिड़ो दीनी प्रोग्राम है। अपा खुशी से राज़ी पे से इन जगह मथे गॾु थिया आहियूं। निंडड़े मौसूम बच्चे जे ज़बान में जा निंडड़ी बचड़ी नियाणीअ जे ज़बान में जा अल्लाह जे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उ बोल उ अल्लाह जे पैगंबर जी तारीफ़ पांजे कने से सुई न हिन जगह मते ये अल्फाज क्या आया। हिकिड़ो भयाबान जंगल अल्लाह उन्हीं के आबाद करे, उन्हीं ने इल्म अमल रोज़ीअ में बरकतूं विझे जे कोशिश करे धन मन से ये प्रोग्राम रखियो एडा जे माण्हूअ खे तैयार कयो। त ही पाण हिकिड़ो अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। पाण बोल सुहा उन्हीं बचले पाके सुणाया ही पाण मथे रब जा एहसान ऐं करम ई पण पाण सुणने वारे इन करे अॻियां खे ख़बर है हिकिड़ो प्रोग्राम पहला पण रखाणो त ही प्रोग्राम पाण अहिड़ा न रखो जी पंहिंजा ख़र्चा जो कोई मड़े फैल वञे। जो उते प्रोग्राम हो बेचारे मौलाना अब्दुल गफूर साहब चो भाई मथे हथ खणी चो त असीं इंशाअल्लाह नमाज कायम कंदासूं पण कंहिं माण्हू इंशाअल्लाह न चयो न को मथे हथ खणी त मुसलमानो हेर बचले पाके सुणियूं दीन जूं नियाणी ॻाल्हियूं सुणायूं पर पाण कंहिं बि इन बचने ला करे खीचे में जा हथ कढियो खीचे मां बटन खोलियो जी मौसूम बच्चो हेड़ा अल्फाज एतरे माण्हू बाईअ में चे इन बचने ला करे असी इनाम दियूं। माण्हू इस्लाम ला कुर्बानियूं ॾींदा, इस्लाम ला माण्हू सफ़र करींदा। जॾहिं जमात वारे खे टाइम ॾिना तॾहिं आके ही मौक़ो मिलियो इन्हीं निडड़े मौसूम बच्चे ये तमन्ना हुई असी प्रोग्राम में जलसे में तकिर कंदासूं
असांखे माण्हू रुपया ने पैसा ने इनाम ॾींदा। इनाम रुपयो गिनण वारा पायूं, ॾियण वारा न आहियूं। जीअं मौलाना अब्दुल रऊफ़ झंडानगरी, हाँ मवाज असर मौलाना अब्दुल रऊफ़ गोंडवी हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो किताब लिखे। उन किताब जे अंदरि मिसाल वाक़ियो हदीस जी ॻाल्हि न आहे, अमल जे मैदान में उतरो। मौलाना माशरे जे बारे में मूंखे ॾिनो मौजू भई आके माशरो जेको हज माहौल हले थो इन जे बारे में त नाराज़ थियो त भले थियो, अॻियां उन प्रोग्राम में थियो। हिकिड़ो माण्हू 2 रुपया खणी हली वियो, चई 2 रुपया मुंहिंजा खणियो वञी शैतान खे ॾेई छॾिजो। पहिरियों हुनजे भई शैतान त मूं ॾिठो आहे न आहे, शैतान खे सुञणा आहे नथो। चए हिन जा पार में वस पॾे त 2 रुपया ॾियां। मवाज असना लॻभॻि पहली जुल्द हिन में वाक़ियो दर्ज थियल आहे। चे भई शैतान जा पार ने वसप, चे शैतान जा पार ने वसप इहे ई जे जेका औरत झगड़ो कंदी हुई फरीअ ने पाड़े में, रोज कचियो करे ने वेठी रही, वॾी हिकिड़ी शैतान जी भेण आहे, शैतान आहे, हिनखे 2 रुपया ॾिजो। तॾहिं हू माण्हू खणी हलियो हुन औरत खे, चए त मां मूंखे हिकिड़े माण्हू 2 रुपया ॾिने, चई शैतान खे ॾिजो, पर मूं सो त तूं फरीअ वारे सिमड़ी खे पुछा कई। चए हिन औरत जहिड़ी फरीअ में कोई फितना खोर न आहे, तूं शैतान खे तोखे 2 रुपया। पहिरियों न चए त आऊं पनाह घुरां थी मुंहिंजे रब जी, अॼु ॾींहुं वटां सची तौबा करियां थी, शैतान हुन पनाह घुरां थी, मूंखे 2 रुपया नथा खपनि। पहिरियों वरी वापसि वरी आयो, चए भई उन औरत जो तो चए उन तौबा कई। हाणे चए हाणे हलियो वञी मस्जिद में जमात ॼाणिजो। जमात जे अंदरि जेको माण्हू पुछलीअ सिफ़े में वेही, पहली सिफ़ में अचण जी तयारी न करे, हयाल सलामत न अचे, उन जमात में हले वञे जेको माण्हू पुठली सिफ़े में होए ऐं जमात जूं पहलियूं सिफ़ूं अञा भरपूर हुए, उहो सलाम वारे ने भॼी वञी शैतान आहे। मिणी कना पुठियां अचे, मिणी तो मां त भॼी वञी हिनखे ॾेई अचे। उहो शैतान खुलो जॾहिं हुनखे चए त हुन चए त इहो हुन माण्हू चए मुंहिंजे नाले ते, तूं शैतान खे हा ही माण्हू जेको अॻिली सिफ़े कना नफ़रत करे थो, अलाह जे रहमत कना माण्हू दूर आहे। पहिरियों न चए सची तौबा करियां थो, अॼु ॾींहुं वटां आऊं अवल सिफ़ में अचींदोसि, जमात छॾे सॼी निमाज़ कना फारग थिए निकिरी वेंदी, पहिरियों मस्जिद मां निकिरंदुसि। जॾहिं वरी आयो, चए हाणे हू त माण्हू तौबा करे, हू सभु हुन में हुआ, हाणे की न? चए हाणे वञी मुल्क जो जेको आगेवान आहे पैसे वारो हिनखे 2 रुपया ॾेई अचो। हू वॾे में वॾो हिकिड़ो शैतान आहे, माण्हुनि जा हक़ दॿाए थो। जहिर उन वटि खणी वियो, चए हीउ मूंखे फलाणे माण्हू चए मुल्क जे आगेवान खे ॾिजो। पहिरियों न चयो, चए हीउ त गिना थो पर हुनजो व्याज पण मूंखे खपंदो। व्याज हराम आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में फरमायो है त व्याज खोर क़यामत जो ॾींहुं क़ब्र में जॾहिं उथींदो, व्याज खोर त इन जी शिकिल अहिड़ी हूंदी जे चरियो आहे मस्त, जे नमूने शैतान हमलो कयो आहे कर अहिड़ो माण्हू थी करे व्याज खोर उथींदो क़ब्र में। बद इख़लाक़ माण्हू तेर उहो शैतान हो जेको माण्हू जा हक़ दॿाईंदो ऐं सखा ऐं ख़ैरात करणा नवो दूर भॼंदो, माण्हू जा हक़ दॿाए मरे, सारे मुल्क जी मिल्कियत पिंड पीरी कंदो, ॿिए खे ॾियण लाइ तयारु न हूंदो। चई वॾे में वॾो हिकिड़ो शैतान त पाण शैतान जा भाउ न बणियो। अॼु ई बच्चा इन जो हौसलो वधंदो, अॼु इनाम इनखे मिलंदी, पैसा मिलंदा त ही बच्चो अॻियां इंशाअल्लाह वधंदो। जेकॾहिं ही बच्चा हिन प्रोग्राम मां, हिन मीटिंग मां, हिन जलसे में ना वेठी रही ख़ाली हथे वेंदा रहिया त इन जो हिरस कॾहिं पण की न वधंदो। अॻे हिकिड़े माण्हू तकिर कयो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी जमात में तकिर कयो त पैगंबर जॾहिं मदीने में विया तॾहिं चयो त आई ईमान आणियो अलाह मथे ऐं माण्हूअ मथे सलाम वारियो ऐं खाधो खारायो। ત્યારે જમાતમાં એકડો થયો છે એને મૌલાના કે તો ખાધી દીએ છે એડો પણ ન કર્યું। અમલ જે મેદાનમાં તો રહી પ્રોગ્રામ પાંજા ફેલ ન વञे, પાંજે गुनाह जी माफ़ी करो ऐं सची तौबा करियूं त अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ करे। क़ुरान करीम जी मुआहिद सूरह आल इमरान 103 नंबर जी पढ़ी है त आ में हिकिड़ियूं अहिड़ियूं जमात हुए, आ में अहिड़ो गिरोह हुए, आ में अहिड़ो टोलो हुए जेको माण्हूअ खे भलाई जो हुकुम करे ऐं बुराई कना माण्हूअ खे मने करे। आ में अहिड़ियूं जमातूं बणे, अहिड़ा टोला बणे
बुरा जो माण्हू आहिनि से किताब ताल करे चई जॾहिं हदीस शरीफ़ जे तो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ताई ज़बान से चओ बुरे माण्हू के तूं बुरो वञे गिला न करियो गीबत न करियो ज़बान से चओ जेकॾहिं ज़बान से यांजी ताक़त आहे नथा चई सघो आना वटा बोल नथा निकिरे ज़बान से त हथ से हुन बुराईअ खे मटायो बुराईअ खे हथ से मटायो जेकॾहिं आम हथ से मटाइण जी ताक़त कुवत न वे तो उन माण्हू खे दिलि में बुरो सम्झो उन कना ई नफ़रत करे उन से पुॼी न सघो त दिलि में नफ़रत कयो लेकिन पाउ जमा थियूं पाउ घिरो आहियूं जेको हक़ वारे माण्हू कना अलंगे जुदा आहियूं ऐं बुरे माण्हू खे पाण साथ ॾियूं था जंहिंजी वजह सां ॻोठे फरीअ में बुरायूं जनम गिने थियूं माण्हूअ जा फ़ैसिला फिटनि था ना इंसाफ़ियूं थियनि थियूं ग़रीब जा हक़ दॿाइनि था कुला पाण बुरे माण्हूअ खे साथ ॾियूं था बुरे कना जेकॾहिं नफ़रत करियूं त ग़रीब जा हक़ न दॿाइजे कई माण्हू जमा थिए मुंहिंजा ॻोठे मुंहिंजा हिजरतूं करे वेंदा रहिया कुला उन माण्हूअ खे हक़ न मिलिया उन माण्हूअ खे उन जो उहो जेको हक़ थियो थियो न मिलियो पर माण्हू हिजरतूं करे ॻोठे हिन जमात मां वेंदा रहिया त पंहिंजे अंदरि अहिड़ी भलाई हुअणु खपे अहिड़ी जमात हुअणु खपे हीअ हिते जो प्रोग्राम रखियो हीअ जमात आहे ख़ैर वारी भलाई वारी जंहिं भलाईअ जो ॾस ॾिनूं ऐं इंशा अल्लाह इहा अल्लाह वटि पाण दुआ करूं त अल्लाह ताला हिन पंहिंजे प्रोग्राम खे हिन जलसे खे हिन थोरी नंढड़ी जमात खे अल्लाह ताला कामयाब कंदो इंशा अल्लाह इन मुंहिंजा तौहीद जा फल पैदा थींदा इन जॻह वटा अहिड़ा बचला पैदा थींदा जेको इस्लाम जा ऐं अल्लाह जे दीन जा रहबर ऐं मोहफल खे बनंदा अहिड़ियूं पंहिंजो इंशा अल्लाह इहा आमद हिकिड़ो इनाम आहे अल्लाह जो एहसान आहे हुन प्रोग्राम में मुंहिंजो अल्लाह अहिड़ा के मौलवी ॾिना जेको ही जॻह आबाद कयो जंगल मुंहिंजा मंगल करे न वेही रहिया न का हिते मस्जिद क्या वई हिन जॻह में ही प्रोग्राम क्या आयो ई रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम जो पाम दे एहसान है जे रबिल आलमीन हिन जॻह में पाके फेरा के हिकिड़ो प्रोग्राम रखण जी मुंहिंजे रब करीम ज़ुल जलाल वल इकराम रब पाके तौफ़ीक़ ॾिने ही बचला लिलायत जो अल्लाह जी वहदानियत जो घर घर गोठ गोठ में पढ़ो ॾींदा इन्ही माए खे ख़बर पवंदी इस्लाम करो हो ई बच्चा राति जो पंहिंजे घरनि जे अंदरि अल्लाह जी दीन जूं तवारूं कंदा माए पीउ खे निमाज़ जो चवंदा ऐं कलमूं सुणाईंदा इन जा माए पीउ राज़ी थींदा त असांजा रब करीम माउ पीउ अहिड़ा हुअणु खपे जेको रुकू ऐं सजदा करी त मुंहिंजा रब करीम तो जा असां मथे कहिड़ा अहसान आहिनि ही बचड़ा घार गंद कंदा हुआ गदूद थी बाज़ार सीने जे अंदरि फिरंदा हुआ मुंहिंजा रब करीम हिनी बचड़े खे घर में तो इस्लाम से नवाज़े हिनी बचड़े जी ज़बान मथे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं आवी अल्लाह जे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त बच्चो जॾहिं 7 सालनि जो थिए 7 वरह जो थिए तॾहिं हिनखे निमाज़ जो हुकुम कयो पोइ 2 सालनि जो जॾहिं थिए तॾहिं ही निमाज़ न पढ़े त बच्चे खे मार जी सज़ा ॾेई करे हिन निमाज़ पढ़ायो निमाज़ कंहिं हालत में माफ़ न आहे रोज़ो जेको ॿिया रुकण जेको आई कंहिं बि हालत मजबूरीअ में माफ़ आई पर निमाज़ जेको आहे कंहिं हालत में माफ़ न आई जेकॾहिं माण्हू बेहोश वेहे थो त पोइ निमाज़ जेको आहे से माफ़ आहे बेहोश इंसान मथे निमाज़ न आई पोइ निमाज़ी माण्हू से सखी खपे सखी अल्लाह जो बहानो आहे सखी अल्लाह के ओडो करीब है सखी की दुआ कबूल थी थी सखी जन्नत के वेझो माड़ुए के वेझो जहन्नम कना दोज़ख कना दूर है बखील अल्लाह का दूर माड़ुए कना दूर जन्नत कना दूर है दोज़ख के ओडो करीब है कई माड़ू पान ॾिठा जंहिंजी मिल्कतनि जा वारस ॿिया माण्हू फंडिया जंहिंजे बंगले भाॻेंदा जंहिंजी ज़मीन जाइदाद उन माण्हूअ कॾहिं खींचेंदा बटण न खोलियो कॾहिं अल्लाह जे राह में न ॾिनो उन्ही जी ज़मीन मथे उन्ही जी बिल्डिंग बंगले मथे ॿिया माण्हू विढ़िया ऐं पोइ ॿिया माण्हू उन्ही जा वारस बणिया उन्ही खे कीअं हासिल न थियो जीअं वीचारे मल्हापण जे शहर में चई
तनून नाज़ुक तूं नाज़ छॾ तोजा नहीं नाला नंदियूं तोजे माल जा मालिक बिया तूं त करनी क्यों ऐं बंदियूं हितां त हलणो ऐं विछड़नि अदा तोणे अदियूं डी त जबरो जेकस अला बस बाक़ी अवस ही नाला आहे वञे पिया वाटर जो कोई मड़ तोजा न आई तूं पियो नाज़ करिए तूं पियो वॾायूं पियो करिए पावड़ो खणी फिरे पियो कैनाल मथे जे मुंहिंजो आहे नून नाज़ुक तूं नाज़ छॾ तोजा न आई ही नाणा आहे नंदियूं तोजे माल जा मालिक बिया तूं कर नेकियूं ऐं बंदियूं तूं सजदा रुको कर तोजे माल जा मालिक पण ॿिया आहिनि वारस जो कोई से हिन माल जा पण ॿिया आहे तोजो कीअं न आहे हिते जो छॾे ते हलियो वेंदो हर को हिन हंदा सिर समर सफ़र खणियो मुंहिंजा साथी वञनि सॾड़ा कंदा मूं त सारे न कई संभाया अलाहो लालमीना मला चई वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वारसनि ते पोइ वटि विराई हिकिड़ा अलाह से वेर विझी विया पर जा माल अलाह जे नाले मथे ॾेई विया ज़कातूं ॾेई विया सखावतूं करे विया ऐं अलाह जे राह में ख़र्च करे वेंदा रहिया वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वारसनि ते पोइ वटि विराई जेर मरी वियो तेर जे हाणे हिन जो जनाज़ो झपाटे खणो हिनखे दफ़न करियो ऐं पोइ वरी आया ॿिए टे ॾींहं वारस चालू थी अचे हाणे वटि विरायो हाणे ज़मीन विरायो हाणे माल विरायो हाणे हू करे पोइ पिया पिंड में वणे हिकिड़ो जे बीमारी में यार मूं से दुख ॾिठो हिकिड़ो जे हिन जी चाकरी मूं कई वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वारसनि पे पोइ वटि विराई जॾहिं सवारी हथ ते न ॾिनई ख़ैरात न कई अल्लाह जे नाले मथे न ॾिने तॾहिं माण्हू ॿिया विड़िया कई पां ॾिठा वीचारे ॿिए हंधि मला पणिजे ॾिस तूं शाही शहर पुराणा जिते रहिया ते राणियूं ऐं राणा मौत फिटाया मड़े माणा तूं अॼियां सुभाउ सयाणा ओॾे ॾियो वञनि डाग दुनिया दरगुज़र जो माग हाथ संभूड़ो जान बचाग ही ॾिठे न तूं ॾिसे नथो शहर जेको रहिया शाही पुराणा थिया पिया आहिनि बिल्डिंगूं जेको माण्हू हिते पण की रहंदल हुआ शाही शहर पुराणा जिते रहिया ते राणियूं राणा मौत फिटाया मड़ माणा मौत जॾहिं उन्ही जे फरीअ में कबीले में आयो त सारा सखर माण्हू उन्ही जे फरीअ में जा वॾे विया शहर भई उजरिया पुराणा थिया पिया हिते राणियूं ऐं राणा के रहंदा हुआ अॼु भला ॾिसो था क़ुर जे तो हल तो सो नम रिक्ज़ा उन्ही जो तूं भुड़कार सुणे थो उन्ही जो तूं आवाज़ सुणे थो तोखां के पाड़ा लखे जंहिं वटि हुआ नाणा लखे रुअंदे विया पे राणा लखे दुनिया दारुल फना जंहिं वटि नाणा लखे हुआ अनाज जा अंबार करे पैसे जूं त्रिजूड़ियूं भरे रखियूं ते भला रुअंदे हथे खाली विया पे ॾेई कफन जा हथ बटे लाश कहींदा तोखे लिपटे वेंदा न धम वारस वटे दुनिया दारुल फना कफन जा पत्र हथ ॾेई करे तोखे वारस लटे ॾींदा पोइ थोरो ई देरि पण किन वेंदा तौर तोखे ख़बर भला तूं खुला दुनिया लाइ कई पियो दुनिया कंहिंखे साथ न आई ॾिनो दुनिया कंहिंसां गॾु हलई न आई दुनिया कंहिंसे वफ़ा न आई कई दुनिया कमाइण लाइ फिरौन पण आयो जंहिं चयो त ख़ालू अना रब्बुकुम लाला ऐं मिणी जो रब या अलाह हुन सफ़ा हस्ती मथां हिन ज़मीन मथां अलाह हुनखे निस्ते नाबूद करे छॾियईं निमरूद पण आयो ऐं अलाह हुन निमरूद खे मटाए छॾियईं हक़ ऐं बातिल जो मुक़ाबिलो थियो आहे क़यामत जी ॾींहं ते सूस थींदो रहंदो जिते इब्राहिम पैदा थींदो उते निमरूद अची ईंदो जिते मूसा हूंदो उते फिरौन अची ईंदो क़यामत जी ॾींहं ताईं ही मुक़ाबिलो हलंदो रहंदो त रुकू ऐं सजदा करे अलाह अॻियां पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरो त यकीन सां अलाह ताला पंहिंजे गुनाह खे लक्ष्य कोताहीअ खे अलाह ताला माफ़ करे छॾे सखी अलाह जो बहानो आहे सखी अलाह खे वॾो आहे ग़रीब आहे सखी अलाह जे बहाने जे माल में अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ीअ में रिज़्क़े में अल्लाह बरकतूं विझे थो अज़ीज़ो बिरादरो आंजो हलाल ऐं पाक माल आहे इन मिजा सदका ऐं ख़ैरात करो अल्लाह जे घर में ॾियो
अल्लाह जे रुकू सजदा करो बिया माण्हू मता ॻाल्हि न करी तेनी ॻोठे जा हिनी वांडी जा माण्हू जो कोई सही माण्हू जो कोई सही झायल आई या हिनी माण्हू जे अंदरि निमाज़ न आई पंहिंजी माण्हू कहवत न करी कोला मां सच्चा पक्का निमाज़ी हो त दुनिया पाणा ॼाणे अचे त फलाणे ॻोठ में फलाणी वांड में फलाणे इलाइक़े में अल्लाह वारा माण्हू आई अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण वारा आई त बिरादरो ही जंगल मां मंगल अहिड़ी मस्जिद बणी पई आहे हिन मस्जिद जे कम खे पाण वधायूं हिन मस्जिद में पाण फरीअ वारे लाइ ऐं ॿिए धारी माण्हू लाइ करे अहिड़ी सगवरत रखो पंहिंजे हलाल माल में पैसा ख़ैरात करे हिन अल्लाह जे घर में ॾियूं त क़यामत जो ॾींहुं मशर जे मैदान में अल्लाह आलिमुल ग़ैब इन ख़ैरात मां बि ॾेखारींदो ऐं सखी अल्लाह जा माना हाणे जेको दुनिया में अल्लाह खे राज़ी करण लाइ करे अल्लाह जे दीन खे वधाइण लाइ करे जेको पंहिंजे हलाल माल में ज़कात ॾिना हुआ उन माल जो ही ढेर लॻो पियो आहे वञो हाणे अल्लाह कारण कयां अॼु खे जन्नत जो सची पकस मिले थो सची पकी निमाज़ पढ़ी सच्चो ख़ैरात करणो ऐं निमाज़ पढ़ी ख़ैरात करणी ग़ैरियत करणी ग़ैरियत वारा बणो जेको माण्हू दयूस आहे जंहिं माण्हू में ग़ैरियत न आहे अल्लाह वटि इन माण्हू जी का इबादत क़बूल न आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दयूस माण्हू जन्नत में दाख़िल थींदो असां बि अर्ज़ कई या रसूल अल्लाह जे रसूल दयूस साईं कंहिंखे चओ था असां बि चए त ही दयूस कंहिंखे चओ साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन चवंदा अल्लाह जा रसूल असांजा माउ पीउ हा त क़ुर्बान वञे असीं दयूस उन माण्हू खे चऊं दऊस उनखे चऊं जेको कमकार न करे जेको माण्हू बेअहमत बिठो वञे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मत में दयूस उहो आहे जंहिंजी माउ ऐं भेण वटि गैर माण्हू जंहिंजे घरे अचींदा आहिनि जंहिंजे माए भेण में पर्दो न वे हया न वे ग़ैरियत न वे गैर माण्हू अचे अल्लाह जे नबी चयो उहो माण्हू मुंहिंजे उम्मत में दयूस आहे उन माण्हू जी अल्लाह जे दरबार में का इबादत का नेकी क़बूल न त पाण ग़ैरियत वारा बणो अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण वारा कम करियूं पंहिंजे गुनाहनि जी अल्लाह वटि माफ़ी घुरो ऐं क़यामत जो ॾींहुं माण्हू सुहिणे इख़लाक़ जो वजह सां जन्नत में दाख़िल थींदा जंहिं माण्हूअ जा सुहिणा इख़लाक़ हूंदा उहो माण्हू इख़लाक़ जे मैदान में उतरियल हूंदा उन माण्हूअ खे ऐलान थींदो के इख़लाक़ जे वजह सां ऐं माण्हू जन्नत जे अंदरि दाख़िल थी वञे हेर माण्हू जे हिकिड़ो निमाज़ी आहे निमाज़ पढ़े पियो बद इख़लाक़ वे निमाज़ पढ़े ज़बान मथे कंट्रोल न वे निमाज़ पढ़े बेहयाई बुराई जा कम करे इन माण्हू जी निमाज़ खे अल्लाह क़यामत जो ॾींहुं मीज़ान जे कांटे में इन जा अमल उते हाज़िर कीन थींदा इन जा अमल तरंदा न इन जी निमाज़ मशर जे मैदान में की पण कम न थींदी इन जूं नेकीअ खे अल्लाह ताला बर्बाद करे उन माण्हू बद इख़लाक़ खे जहन्नम जे अंदरि दाख़िल करे छॾियो इस्लाम में माण्हू आया तौहीद में माण्हू आया त कीअं आया माण्हू मुस्लमान जा इख़लाक़ ॾिसी करे न आया कि मुस्लमान ॼाणियो उन जा इख़लाक़ कहिड़ा आहिनि मुस्लमान ॼाणियो उन जूं आदतूं कहिड़ियूं आहिनि उन जे ज़बान मथे कंट्रोल आहे उन जूं अखीं जेको आई से दौड़ाइण बुरी नज़र करणा बचियल हुई जॾहिं मुस्लमान बैतुल मुक़द्दस आज़ाद थियो थे आज़ाद करण विया थे मुसलमान जो जवान जो काफ़िलो निकिरियो तॾहिं यहूदीअ जूं फ़ाहिशा औरतूं उन लाइ हार सिंगार करे उथियूं हुयूं उन औरतें चयो त ऐं जवान ऐं फ़लस्तीन में दाख़िल थिया आहियो असां ॾांहुं न्यारियो असीं ख़ूबसूरत हुयूं तॾहिं हू जवान हुआ उन जो त असांजे पाक कलाम अल्लाह जे ऐं असांजे पैगंबर जो हुकुम ताईं मोमिनो आनियूं नज़रूं जेको झुकियूं करे ने हेठि करे ने हलो ऐं नज़रूं आनियूं झुकायो असां मोमिने मोमिनीअ जी मिड़ी जो हुकुम आहे के आनियूं नज़रूं झुकाए करे ने हेठि हलो ऐं घेरे साम्हूं न न्यारियो असांजे पैगंबर जो फरमान आहे असीं उन जॻह मथे हुआसीं असां मथां उहो दौर गुज़रियो जॾहिं पैगंबर न आयो तॾहिं असीं बद इख़लाक़ हुआसीं पर इस्लाम आयो तॾहिं असीं पक्का ऐं सचा निमाज़ी इख़लाक़ वारा बणी वियासीं मुस्लमान जॾहिं हिजरत करे ऐं हबश खे विया तॾहिं निजासीअ बादशाह उन माण्हूअ खे पुछियो तई कीअं आया आहियो
तॾहिं जंहिंजी हिजरत जा सतायल आहियूं मके जे ज़ाल में असांखे तंग करे ऐं असांखे रवाना कंहिंजे हिजरत करे हबश में आया आहियूं। जाफर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो सॻो भाउ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काकाई निजासी शाइब ईसाई जो असामा बादशाह तंहिंखे चई ऐ बादशाह असीं मके में जा निकिरा आहियूं असांजे हालत कना तोखे वाक़िफ़ करियूं असांजी हालत जेको हुई हज़रत जाफर चवनि असांजी हालत ॾाढी हुई जे इस्लाम आयो न हो पैगंबर असां वटि आयो न हो ऐ बादशाह असीं मुर्दार खेंदा हुआसीं ऐ बादशाह असीं क़त्ल आम कंदासीं माण्हूअ खे मारे विझंदा हुआसीं ऐ बादशाह असीं वियाज खेंदा हुआसीं ऐ बादशाह असीं छोकरियूं जीरियूं दफ़न कंदा हुआसीं। क़ुरान जो वज़ल मौदतु सोए क़यामत जो ॾींहुं उन नियाणीअ खे पुछियो वेंदो ऐं कहिड़े ॾोह करे मारे वियूं हुयूं। जीअं गुज़िरियल प्रोग्राम घणे ॾींहं ते तंहिं में आखे चयो हो त मुंहिंजा अज़ीज़ बिरादर मुस्लमान ऐं इन जॻह ते वेहण वारा ऐं इन जमात प्रोग्राम में अचण वारा आगे चयो त मके वारा दफ़न जीरियूं कंदा हुआ पोइ क़यामत जो उनखे पुछे में थींदो ऐं कहिड़े ॾोह में कहिड़े गुनाह में आने माइटरे आखे मारियो हो ऐं असांजूं नियाणियूं जेको घर में 30 ने 40 वरे जूं वेठियूं आहिनि इन नियाणीअ खे पुछे में थींदो ऐं कहिड़े गुनाह जे सबब ऐं घर में अञा माइटरा खे विहारे न वेठा हुआ असीं कमाए लाइ विहारे वेठा आहियूं। जेकॾहिं छोकिरी जो निकाह करे ॾिनो त छोकिरा अॼु ज़माने जा था वन साइड वार बनाइण फिरे पिया बाज़ारियुनि जे अंदरि हुए नियाणियूं घर में हुए त असांखे दुआई करे ॾी असांजो इरादो ई आहे दुआई कराई बेक़सूर बेगुनाह नियाणियूं घर जे अंदरि वेठा आहियूं बाक़ी गैरियत नथी थिए बाक़ी शर्म में हया नथो थिए पा मुस्लमान पंहिंजूं नेकियूं क़बूल कीअं थींदियूं पंहिंजी निमाज़ अल्लाह जे दरबार में क़बूल कीअं थींदी पंहिंजूं दुआऊं क़बूल कीअं थींदियूं जेको पाण मुस्लमान था उहो ज़ुल्बेत साबियो जो वाक़ियो अचे थो वॾा वॾा सावा बदन मथे शिकल पण अहिड़ी हुई कारी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ए साबी तू निकाह नथो करी चे मूं जहिड़े इंसान खे मदीनतुल मुनव्वरा में केरु पसंद कंदो मदीने जूं औरतूं अंसार जूं मूंखे भला पसंद कंदियूं मूं जहिड़ो बुछड़ो मदीने में कोई न आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके पीउ वटि पैगाम हलाए ऐं उनखे चिठी लिखी ॾिनई त वञ फलाणे माण्हू खे चिठी ॾिजे फलाणे माण्हू खे चए तूं वञ तुंहिंजी नियाणी जेकॾहिं निकाह कंदी हुई त रिश्तो आयो आहे जे तूं निकाह करे जाओ निकाह कंदो त पर मदीने में मूंखे केरु ॾींदो संग ॾियण लाइ करे मूंखे कोई तयारु न आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम चिठी खणी पीउ हुन धीअ खे चई त इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू भेरो वञी पियो साबी चिठी आवई ॾिने हुन औरत खे चए त हू माण्हू आहे हुनसे तूं निकाह कंदीअ पहिरीं चइण जे पैगंबर इस्लाम जो मोकिलियल आहे अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॻाल्हायो आहे माण्हू जॾहिं ॾेखारे तॾहिं चए खूबसूरत औरत हुई चए नसियाऊं कीअं निकाह करियां तॾहिं पीउ चए त इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोकिलियल आहे ऐं पैगाम हुन जो आयो आहे मूंखे त हुन पीउ जो पसंदि नथो अचे तूं निकाह कंदीअ कीअं ॾिसे तॾहिं चवंदा मुंहिंजा पीउ ऐं मुंहिंजा वालिद मोहतरम जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई माण्हू पैगाम ॾेई मोकिलियल आहे त मूंखे ई त माण्हू पसंदि आहे हिन सां निकाह करियां। इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वियो निकाह जो पैगाम मिली वियो औरत हा कई पैगंबर जे दरबार में वियो ऐसीं जंगे औद जो नारो लॻो कुफर इस्लाम जी वॾी मदीने में ऐलान थियो मदीने में पड़ो ॾिनी में आयो त कुफर इस्लाम जो वॾो गंभीर मुक़ाबिलो आहे ऐं मुस्लमान साम्हूं वॾी जंग आहे
वञी शादीअ जा कपिड़ा किनी बाज़ार में वञी पियो शादीअ जा कपिड़ा पियो कढाए निकाह जी तयारी आहे तंहिं भेरो जंग जो ऐलान थियो दौड़ी वञी घोड़े मथे चढ़ी मैदान औद में वञी अल्लाह जे राह में वड़ी शहीद थी तारीख़ पढ़ो मुसलमान जी शहीद थी वियो साहबा किराम जो दस्तूर हूंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त मैदान जॾहिं जंग ख़त्म थी वेंदी मैदान में आटो ॾींदा फेरो ॾींदा हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पण धक लॻो ज़ख़्मी ॾंद भली विया ॾंदे चौक जा ॾंद शहीद थी विया साहबा खणी आयो माण्हू चई नवलो माण्हू आहे आयो जंग में शहीद थी वियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुझे जुल भेज नव मुसलमान है साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन के चए अल्लाह इनके इन निकाह जो पैगाम ॾिनो इनजी निकाह न थी शादी जी तयारी हुई मैदान जंग में शहीद थी वियो अल्लाह ताला इनके शादी जो दर्जो ॾेई जन्नत में दाख़िल करे अल्लाह ताला बेशतन जे हुरे जे हवाले कयो मुसलमानो सच्ची तौबा करो पिण जे गुनाह जी माफ़ी करो ऐं सुहिणा इखलाक बनायो नमाज़ 5 वक़्त अल्लाह जे घर में अची क़ाइम करो ऐं गैरतमंद बनो गैरत करो पर्दो जेकॾहिं मर्द औरतें जे अंदरि नथो वे औरतूं बाज़ार जे अंदरि ईअं घुमे ऐं पंहिंजे घरे गैर माण्हूअ ऐं नामोर माण्हू अचे त इन इहा हाल चाल पंहिंजो जेकॾहिं हूंदो त पंहिंजी का इबादत का नेकी पंहिंजो कोई अल्लाह वटि मुशर जे मैदान में उज़र कीन लंदर पंहिंजी दुआ क़बूल न थी दुआऊं पंहिंजूं अल्लाह जा बाना मुल्क ला इलाके ला दुआऊं घुरे पिया इमाम हरम 5 वक़्त दुआ करे पियो अल्लाह जी आओ अल्लाह वटि आओदारी करे पियो त रबे करीम ऐं अल्लाह आलिमुल गैब सारी दुनिया जे मुसलमाने खे अमन जा ॾींहं ॾेखार इमाम हरम सारी दुनिया जी मोह जेको काबतुल्लाह आहे त आहे असांजा रब करीम उन जगह के आबाद रख उन जगह मथे जो दुआ घुरंदड़ आहे उन खे आबाद रख इंशा अल्लाह उहा जगह आबाद रहंदी ऐं पंहिंजूं दुआऊं पंहिंजे हक़ में उन्हीं जूं दुआऊं क़बूल थींदियूं पाण जंगल ऐं बयाबान में हिते वेठा आहियूं हिते दुआऊं घुरूं त अल्लाह ताला पंहिंजी दुआ खे पण क़बूल फरमाईंदो अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह पाण खे गैरतमंद बनाए सच्चा सखी इंसान सच्चा ऐं पक्का निमाज़ी बनाए अल्लाह रब्बुल आलमीन बुरे इखलाक कना बद इखलाक कना बचाए अल्लाह इन्हीं मौसम में बच्चे जी इल्म में अल्लाह वधारो करे अल्लाह इन उस्ताद के चंग भलाई तंदुरुस्ती अता करे इन जे इल्म में अल्लाह ताला बरकत अता फरमाए अल्लाह इन जगह के कायम दायम रखे अल्लाह इन निंदड़े मदरसे के इन मस्जिद के आबाद करे जिकी मूं चयो तंहिं आंखे मूंखे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जियारत इस्लाम अल्लाह जी दीन मथे जियारे ऐं जॾहिं पाण मौत ॾे पंहिंजो लाॾाणो थिए हिन दुनिया मां जॾहिं पंहिंजो मौत अचे तॾहिं कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पंहिंजो लाॾाणो थिए आमीन सुमा आमीन वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।